नौशरो फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। फरहान अली खान लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ घाटरेट रोड महांगाई ऐं हेल्थ मुलाज़िमिन सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ GH जे मरकज़ी क़यादत जे हुकुम ते सिविल अस्पताल नौशरो फिरोज में 2 कलाक टोकन हड़ताल कई वई। उन मौक़े ते डॉक्टर अब्दुल फताह राजपर, डॉक्टर गुलाम रज़ा सहतो, डॉक्टर बदरुद्दीन अबड़ो, अशरफ कुरैशी, सऊद अबड़ो, सऊद अहमद बुहियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में 2 कलाक OPD बंदि करे टोकन हड़ताल करे सिंध हुकूमत जे रवैये ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़ अॻुवाणनि जो चवणु हो त सिंध सरकार बार बार लॉलीपॉप ॾेई सिहत खाते जे मुलाज़िमनि खे परेशान करे रही आहे। जेकॾहिं असांजा सिंध हुकूमत जाइज़ मुतालबा न मञिया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अॼोकी जेका हड़ताल आहे असां इन हवाले सां हड़ताल आहे त जेकी असांजा मुतालबा हुया उहे असांजा मंज़ूर न कया विया। हाणे असां इहा गुज़ारिश कयूं त जेके असांजा मुतालबा उन्हनि खे मञियो वञे। अॼु असांजी 2 कलाकनि जी जेको टोकन स्ट्राइक आहे ऐं जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया त असां इन खे पूरे ॾींहं ते वठी वेंदासीं। अशरफ अलिया जीअं त असांजो में पैरामेडिकल जो करियल एहताब ऐं करियल एहतियात अॼु असां रिकॉर्ड करायो आहे। जेको असांखे सभिनी जो करियल आहे यानी कि 50% 100% मिले थो, असांखे 20% ॾिनो थो वञे। असांजो मुतालबो आहे त उहो इक्वल करे 30% असांखे ॾिनो वञे ऐं पैरामेडिकल जो जेको टाइम स्केल आहे उहो मंसूब थी वियो आहे। उन जो नोटिफिकेशन जल्दी खां जल्दी जारी कयो वञे ऐं पैरामेडिकल जो ई सर्विस स्ट्रक्चर जेको देरीन असांजो मुतालबो आहे उहो असांजो रहियल आहे। महिरबानी करे उन ते नज़रसानी करे जल्द खां जल्द असांखे ॾिनो वञे। महिरबानी।